अच्छा हाणे असांजो क्वेश्चन नंबर पहिरियों आहे चए थो हिननि जो HCF लहो पर कहिड़े तरीक़े सां फैक्टराइज़ेशन मेथड सां। हाणे असां ॾे माना ही ॿ फुल नंबर्स मिलियल आहिनि। हे पहिरियों 72 x ते पावर 4 आहे, y ते पावर 50 z स्क्वायर आहे, 120 x क्यूब आहे, y ते पावर 4 z ते पावर 8 आहे। हाणे जीअं पोइ हिते मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾसियो, हिननि जो जेको कोफिशिएंट आहे हिनखे फैक्टराइज़ करिणो आहे। 72 खे अलॻि सां करिणो आहे, वरी 120 खे करिणो आहे। 72 खे असां फैक्टराइज़ कंदासीं त उन जा ही जुज़ा ईंदा 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 3 ज़रबिया 3। अहिड़ी तरीक़े सां 120 जा जुज़ा ही निकिरंदा। हाणे छा कंदासीं, वेरिएबल्स लिखंदासीं। हिनखे तव्हां ज़रब जी सूरत में लिखो या सिंपल में हीअं लिखो, कोई इशू न आहे। हाणे ॾिसो हिननि में कॉमन जुज़ो कहिड़ो आहे, 1 2, ही बि 2 कॉमन आहे, ही बि 2 कॉमन आहे, ही 3 छा आहे कॉमन, माना 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 3 इहो कॉमन। हाणे y ते पावर हिते ॾिसो 4 आहे, हिते 3 आहे। हाणे माना y क्यूब सॉरी x ते पावर हिते घणो आहे 4, हिते 3 आहे, माना x क्यूब कॉमन निकिरी सघे थो। हिते y ते पावर 5 आहे, हिते 6, माना y ते पावर 5 कॉमन कढंदासीं। z स्क्वायर आहे, z ते पावर 8, माना z स्क्वायर कॉमन। सिंपल में हिनखे मल्टीप्लाई कयो, ॿ काई 4 बिचों 8, 8 खे 3 सां 3 8 24, x क्यूब y ते पावर 5 ऐं z छा थी वियो स्क्वायर थी वियो। हे सिंपल में असांजो आंसर। अहिड़ी तरह मां ॿिए खे बि फैक्टराइज़ करे छॾियो आहे। अरिड़हनि खे 120 खे ऐं 210 खे फैक्टराइज़ कंदो। अरिड़हनि जा ही फैक्टर्स आहिनि ऐं हे वेरिएबल्स आहिनि, 120 जा ही ऐं 210 जा ही। हाणे टिनी में ॾिसंदासीं, हिननि HCF मक़सदु आहे जेको वॾे में वॾो कॉमन जुज़ो जेको टिनी खे वंडे। हाणे टिनी में ही कॉमन हिकिड़ो आहे ऐं ॿियो छा आहे ॾिसो, 2 मथे कोन्हे, हेॾे आहे। 3 ॾिसंदव माना हिकिड़ो ही 3 आहे, ॿियो ही 3 आहे, ॿियो ही 3 आहे। 7 वरी मथे कोन्हे, 5 हिन में आहे, हेठे में बि आहे, मथे में कोन्हे, सिर्फ़ु इहे माना 2 ज़रबिया 3 कॉमन। r ते पावर हिते ॾिसंदव 3 आहे ऐं हिते घणो r ते पावर 4 आहे, हिते 7 आहे, घटि में घटि होॾे आहे, माना r क्यूब कॉमन निकिरी सघे थो। s ते पावर ॾिसो मथे 4 आहे, हिते 3 आहे, हिते वरी 7 s ते पावर आहे, माना s मां बि s क्यूब बि कॉमन निकिरी सघे थो। t ॾिसो हिते पावर 3 आहे, हिते 8 आहे, हुते बि 8 आहे, माना t बि क्यूब कॉमन कढंदासीं, t क्यूब। क्लियर आहे। हिननि खे ज़रब कयो, ये 2 ज़रबिया 3 कॉमन कढियोसीं, बिट की 6 r क्यूब s क्यूब t क्यूब, ये छा आहे असांजो आंसर आहे। क्लियर आहे। अहिड़ी तरह क्वेश्चन नंबर 2 ॾिसो, x स्क्वायर माइनस 3x माइनस 18 कॉमन बि नथो निकिरे, परफेक्ट स्क्वायर बि न आहे। पोइ छा कंदा आहियूं त विची रक़म टोड़ींदा आहियूं। जॾहिं आख़िरी रक़म नेगेटिव हूंदी आहे, विची बि नेगेटिव हूंदी आहे, हिकिड़ो जुज़ो आख़िरी नेगेटिव हुजे त सम्झो त हिकिड़ो जुज़ो नेगेटिव आहे, पर जॾहिं विची बि नेगेटिव हुजे त माना वॾो जुज़ो नेगेटिव आहे। अरिड़हनि जा असां हिकिड़ा जुज़ा खयासीं 3 ऐं 6, त 3 6 खां 18 थो थिए, ऐं जेका ही 6 वॾो नेगेटिव खयो आहे, इन मां प्लस जा माना घटि कयूं, जे घटायो आहे त बाक़ी माइनस जा 3x बचंदा। पोइ सिंपल में असांजो बाक़ी ॾिस हिनखे माना जेकर फैक्टराइज़ कंदासीं x माइनस 6 x प्लस 3। ये सिंपल बि जीअं तव्हां कंदा आहियूं, हिकु नथा अचो त चओ त हिनखे तव्हांखे मां सिंपल में हेॾे शार्ट स्टेप करे करायां, पर हाल अहिड़े तरीक़े जी हेठियूं आहे इहो सम्झायां त x स्क्वायर प्लस 5x प्लस 6। हाणे ॾिसो 6 जा जुज़ा खणंदासीं, जॾहिं आख़िरी पॉज़िटिव हूंदी आहे, ॿई जुज़ा पॉज़िटिव जा जहाँ ॿई नेगेटिव हुजनि, पर वरी जॾहिं विची पॉज़िटिव हूंदी न त पोइ इन जो मक़सदु आहे त ॿई जुज़ा छा खणणा आहिनि, पॉज़िटिव खणणा आहिनि। ॾिसो पोइ 6 जा जुज़ा 2 ऐं 3 खयां आहिनि, छो त ॿिनि ऐं 3 खे ज़रब कंदासीं 6 थी वेंदो ऐं जेको आहे जोड़ कंदासीं 5 थींदो। पोइ हाणे ॾिसो हिनखे मां हिन ॿिन्ही में जेकर असां कॉमन कढंदासीं, हिननि ॿिन्ही मां हिन में छा थो कॉमन कढे x, बाक़ी छा बचंदो 2, हिन मां 3 कॉमन कढंदासीं त 6 खे 3 सां वंड कंदा जवाब ईंदो 2। इहो जो साॻियो हिकु दफ़ो लिखिबो आहे x प्लस 3, जेके हेॾे मां फैक्टर्स कढिया आहिनि। क्लियर आहे। हाणे ॾिसो माना HCF हिकिड़ो ही हुयो, ॿियो इहो HCF छा थींदो, माना कॉमन फैक्टर छा थींदो। ॾिसंदव त मथे जा जेके जुज़ा आहिनि x माइनस 6 आहे, x प्लस 3 आहे, हेॾे बि ॾिसो x प्लस 2 x प्लस 3 आहे, माना x प्लस 3 जेको आहे इहो कॉमन जुज़ो आहे, इहो HCF आहे। ठीकु आहे। हाणे हिते असां वटि 3 एक्सप्रेशन
सिर्फ़ु असां जेको आहे सो हिनखे क्लियरफाई कयोसीं। सॉरी, ये क्वेश्चन नंबर टियों थी वियो, हे चौथों नंबर क्वेश्चन आहे। हे अलॻि सां क्वेश्चन आहे, छो त अलॻि सां हेॾे मां सॉल्यूशन ॾिनो आहे। माना हिननि ॿिन्ही जो HCF घणो निकिरंदो, 3 निकिरंदो। हिननि जो ॾिसो 4x² आहे माइनस 9। हाणे ॾिसो हिन जो ॿियो मूल निकिरे थो, चई जो घणो निकिरंदो 2x² जो x, 3 जो हिन 9 जो ॿियो मूल 3 निकिरंदो। पोइ हिते पढ़ी आहे a² हूंदो आहे जॾहिं b² हूंदो आहे त इन जे जेके फैक्टर्स हूंदा आहिनि, हिकिड़ी प्लस जी हूंदी आहे, हिकिड़ी माइनस जी हूंदी आहे। इहो फार्मूला इस्तेमालु करे इन जा ही जो हलंदासीं। क्लियर आहे? अहिड़ी तरह ॾिसो हे 2x² आहे माइनस 5x प्लस 3 आहे। हाणे ॾिसो हिननि ॿिन्ही खे छा कंदा आहियूं, पाण ज़र्ब कंदा आहियूं न, बिट्रिकी छह जा जुज़ा खणंदासीं। त ॾिसो जॾहिं आख़िरी पॉजिटिव हूंदी आहे, विच नेगेटिव हूंदी आहे, त ॿई जुज़ा नेगेटिव खणंदा आहियूं। हे माइनस 6 5 खे कीअं टोड़ियो आहे, 3 ऐं 2 में टोड़ियो आहे। हाणे ॾिसो ही वरी जो जेकॾहिं जोड़ कंदो त 5x थी वेंदो। हाणे ॿिन्ही में कॉमन कढंदासीं, इन ॿिन्ही मां x कॉमन ते निकिरे, बाक़ी छा बचंदो 2x, x कॉमन निकिरे बाक़ी 3। इन्हनि ॿिन्ही में कॉमन जुज़ो -1 कढंदासीं, बाक़ी 2x प्लस माइनस -3। ये ॾिंगी साॻी आहे, हिकु दफ़ो लिखंदासीं x - 1। कॉमन जुज़ो ॾिसूं, हिन में हिकिड़ो हुयो 2x प्लस 3 आहे, ऐं हेॾे हिकिड़ी शइ आहे हिते, उहा जेका सो 2x - 3 सही आहे, हीअ जुज़ो कॉमन आहे। मथे में बि हीअ आहे 2x - 3, हेॾे बि 2x - 3 आहे। माना HCF छा थींदो 2x - 3 आहे। क्लियर आहे? अॻिते वधूं था। ॾिसो हाणे क्वेश्चन नंबर चौथों आहे। हिते 3 अलजेब्रिक एक्सप्रेशन, हिकिड़ो हीअ आहे, ॿियो हीअ आहे, टीं आहे। पहिरियों ॾिसो हे खणंदासीं, हिन मां 2 कॉमन निकिरे थो, 2 कॉमन कढियोसीं, बाक़ी a² 8 खे ॿिनि सां वण कंदासीं 4a²। हाणे a² हिते b² वारो फार्मूलो लॻे थो, छो a² जो ॿियो मूल a, चेंज जो 2 b² जो b। जॾहिं a² हूंदो आहे माइनस b² हूंदो आहे, इन जा फैक्टर तव्हांखे मां सम्झायां ते चवंदा आहिनि, हिकिड़ी ॾिंगी प्लस जी, हिकिड़ी माइनस जी। क्लियर आहे? हाणे ॾिसो हे त 2 कॉमन निकिरी आहे, बाक़ी हे ॾिंगी हिकिड़ी प्लस जी ठाहीसीं ऐं हीअ माइनस जी। हाणे वरी ॿियो जेको एक्सप्रेशन आहे उहो 2a² माना साॻियो ई आहे, हिन जा जुज़ा ही निकिता, हेॾे मां अलॻि करे लिखिया आहिनि। ॿियो एक्सप्रेशन हीअ आहे 4a² प्लस 8ab माइनस 24। हिन में ॾिसंदो 4 हिन खे वंडे थो, हिन खे बि 24 खे बि, चेन खे कॉमन कढियोसीं, बाक़ी a² प्लस ab माइनस 6b² बचियो। हाणे हिन खे ॾिसो, हिन खे परफेक्ट स्क्वायर बि न आहे, हिन खे हाणे विची रक़म खे टोड़ींदासीं, छो आख़िरी रक़म नेगेटिव हूंदी आहे, त इन जो मक़सदु आहे त हिकिड़ो जुज़ो नेगेटिव आहे। जॾहिं विची पॉजिटिव हुजे, आख़िर नेगेटिव हुजे, त वॾो जुज़ो पॉजिटिव, नंढो जुज़ो नेगेटिव। वॾो जुज़ो असां 6 खे 3 ऐं 2 में टोड़ियो आहे, वॾो जुज़ो जेको आहे 3 आहे उहो पॉजिटिव खयूं ऐं नेगेटिव खयूं। ॿिनि में कॉमन कढंदासीं, a हिन खे वंडे थी, बाक़ी a² में a प्लस 3b बचियो। हिन में -2b कॉमन कढंदासीं, बाक़ी छा बचंदो a माइनस इंटू माइनस प्लस थी वेंदो 3b। इन जा जुज़ा कहिड़ा थी वेंदा, ये थी वेंदा। हाणे हीअ ॾिसो, हे जेके चई आहिनि इन्हनि खे मां लिखियो आहे 2 ज़रबा 2, इहे हेॾे बि लिखिया आहिनि, ठीकु आहे। हीअ इन जा जुज़ा थी विया। हाणे टियों एक्सप्रेशन आहे 2a² माइनस 12ab प्लस 16b²। हिन में 2 सभिनी में कॉमन निकिरे थो, बाक़ी छा बचंदो a² माइनस 6ab प्लस 8b²। हाणे ॾिसो हिन खे परफेक्ट स्क्वायर न हूंदो त विची रक़म खे असां टोड़ींदासीं। 8 जा जुज़ा कहिड़ा थींदा 4 ऐं 2। जॾहिं विची पॉजिटिव विची नेगेटिव हूंदी आहे, आख़िरी पॉजिटिव हूंदी आहे, त ॿई जुज़ा नेगेटिव खणंदासीं। हाणे माना -4 बि नेगेटिव खयूं, -2 बि नेगेटिव, वरी जोड़ कंदासीं -6 थी वेंदो। हाणे हे त 2 कॉमन आहे, बाक़ी हिननि ॿिन्ही में कॉमन जुज़ो कहिड़ो आहे, a² मां a कॉमन, बाक़ी छा बचियो 2, छो त इहा कॉमन निकिरी, बाक़ी 2b बचियो। हिन मां -4b कॉमन कढियो, बाक़ी a - 2b, छो त माइनस कॉमन निकिरी, प्लस माइनस वारी माइनस थी। ये ॾिंगी साॻी आहे, इन जे करे मां हिकु दफ़ो लिखी आहे, बाक़ी ॿी हिन मां ठाही a - 4b। हाणे ॾिसंदासीं त टिनी में कॉमन जुज़ो कहिड़ो आहे। पहिरियों जेको फैक्टराइज़ कयोसीं उन जा जुज़ा कहिड़ा निकिता, ही उन जा जुज़ा निकिता a - 2b, ठीकु आहे न। हाणे वरी जेको ॿियो आहे सेकंड, उन खे फैक्टराइज़ कयोसीं, इन जा a माइनस हिते b मिसिंग आहे, तो हे 2b आहे, हे 2b थींदो, ठीकु आहे। माना इहो जुज़ो ॿिन्ही में कॉमन आहे। वरी इहो ॾिसंदासीं a - 2b, इहो बि टिनी में आहे, कॉमन आहे, ठीकु आहे। हाणे छा कंदासीं त ॾिसो हेॾे जेको मथियों हुयो इन में 2 कॉमन निकितो,
हिन में 4 कॉमन हुयो, माना चेन खे असां 2 रुपया 2 लिखियोसीं। हिन में वरी 2 कॉमन आहे, माना कोफिशिएंट बि कॉमन निकिरे थो, कहिड़ो 2 ऐं a-2p, इहो छा आहे असांजो HCF, तो हाईएस्ट कॉमन फैक्टर। ये असांजो छा थी वियो, आंसर थी वियो। ठीकु आहे। हाणे ॾिसो पहिरें क्वेश्चन जो पार्ट नंबर आख़िरी आहे, x³ + x² + x + 1, ॿियो आहे x³ + 3x² + 3x + 1। हाणे ॾिसो हिन खे ॾिसो वंड हर तरीक़े सां त खणी करे वञूं आहे, पर हे चए पियो त बाय फैक्टोराइज़ेशन जुज़न वसीले करणो हुयो। जॾहिं x ते पावर स्क्वायर खां वधीक हूंदो आहे, उन लाइ पोइ हिते तव्हांखे मां माना पोयां तव्हां क्लास 4 में साइंटिफिक डिवीजन पढ़ी आहियो, माना x ते पावर घटाइण लाइ पोइ उहो अमल कंदा आहियूं फैक्टोराइज़ेशन में। हिन खे छा लिखंदासीं, p(x), हिन खे लिखंदमि कांस्टेंट जा जुज़ा खणंदा आहियूं, उहो हिकु आहे, उनजो प्लस या माइनस खणंदासीं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिते माइनस करणो पवंदो, जेकॾहिं प्लस खणंदासीं त हे 1 2 3 4 थी वेंदो, माइनस खणंदासीं त पोइ इहो हिन जो छा फैक्टर थींदो। ॾिसो हिन खे p(x) में -1 रखंदासीं, हे उन ते क्यूब स्क्वायर, हे -1 साॻियो, हे +1 जेको कांस्टेंट। ॾिसो जॾहिं हिन ते पावर 21 हूंदो आहे त इहो छा थींदो, नेगेटिव, पावर 2 थी त इहो छा थींदो, पॉजिटिव। हे प्लस माइनस छो त माना हिन ते x हुयो, x जी जॻह ते सिंपल में रखंदासीं -1, हे +1, हे माइनस जो, हे प्लस जो, हे माइनस, हे प्लस जो, माना 0 थी वियो, माना x बराबरि आहे -1 जे खयूंसीं। हाणे लिखंदासीं x - 1 इज़ फैक्टर ऑफ p(x), हिन जो जुज़ो आहे। हाणे जेको जुज़ो हूंदो आहे उहो उनखे छा हीअं करे खणंदा आहियूं, माना x - 1, हाणे उनखे जेको जुज़ो आहे उन करे वंड कराईंदा आहियूं, ऐं -1 खयूंसीं। हाणे ॾिसो पोइ हिते x³ जो कोफिशिएंट घणो आहे, 1, स्क्वायर जो बि 1 आहे, 3x न हिते x आहे सिंपल, इन जो कोफिशिएंट 1 आहे, कांस्टेंट हे उनजा कांस्टेंट हेॾे रखियोसीं, हे सिंपल में हेठि लही ईंदो, प्लस माइनस माइनस, हे कट कंदा 0 थींदो, 0 खे -1 सां साॻियो 0, हाणे हे 1 ऐं प्लस माइनस -1 थी वेंदो, 1 मां 1 0। माना हीउ जेको हुयो इहो सम्झ छा जो पावर आहे, x² थी वियो, ऐं हीउ 1, माना सिर्फ़ु हीअ x ऐं हीअ x², छो त ॿिया 0 थी विया, माना जेके नॉन ज़ीरो टर्म्स हूंदा आहिनि ओतिरो पावर ॾींदा आहियूं, सिंपल में हे छा थी वियो, x² + 1, सही आहे, छो त हीउ कांस्टेंट माना 1 बचो। हाणे p(x) छा लिखंदासीं, हिकिड़ो त हीउ जुज़ो, ॿियो जेको हो अड़े वंड ज़रिए लधोसीं इहो, माना हुनजा मथे पहिरें एक्सप्रेशन जा कहिड़ा हीउ जुज़ा निकिता। हाणे ॿियो जेको एक्सप्रेशन आहे x³ + 3x² + 3x + 1, हिन खे क्यूब वारो फार्मूलो लॻे थो, छो त हिन खे मां हीअं लिखी थो सघां, क्यूब द फर्स्ट प्लस द राइस स्क्वायर्स ऑफ फर्स्ट टर्म एंड सेकंड प्रोडक्ट ऑफ, या हिन खे चइबो आहे थ्राइस, माना ॿी ॾिसो इहे x वरी ॿी रक़म ते स्क्वायर, वरी छा थींदो आहे अख रक़म ते क्यूब, माना a³ + 3a² + 3ab² + b³, इहो छाजे बराबरि हूंदो आहे, पहिरीं रक़म खणी ऐं ॿी खणी हुन ते होल क्यूब करे छॾियो। पहिरीं रक़म कहिड़ी आहे x, छो त इन जो x³ जे पहिरीं माना क्यूब कढंदा x निकिरंदो, 1 जो क्यूब 1 ई निकिरंदो, इन खे होल क्यूब करे छॾियोसीं। क्यूब जो मक़सदु हूंदो आहे अहिड़ी ट्रेडिंग, ठीकु आहे न, हिन खे असां हीअं जोड़े सघंदा। हाणे मथे हेठि में को कॉमन जुज़ो ही आहे, सिर्फ़ जो सिर्फ़ ही कहिड़ो, x - 1, छा चवंदासीं, इहो HCF आहे, छा आहे बाबा, HCF या GCD बि चइबो आहे, किताब में HCF आयो आहे, इन जे करे इन खे HCF चवंदासीं। हाणे इहो जेको एक्सरसाइज़ 5.1 हुई, उनजो क्वेश्चन नंबर पहिरियों जेको हुयो HCF बाय फैक्टराइज़ेशन मेथड सां, उहो सॼो हल कयोसीं। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे माना सम्झ में आयो हूंदो। जिन दोस्तनि जे लाइ हीअ मुंहिंजो वीडियो हेल्पफुल रहियो आहे, उन्हनि खे इहा मां रिक्वेस्ट कंदुमि त वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कनि, ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि, जीअं चैनल मुंहिंजो थोरो माना वधीक जेको आहे सो फेमस थी सघे, ऐं इनशाला कोशिशि कंदासीं त बक़ाया बि अहिड़े तरीक़े सां ई तव्हां सां इज़ी तरीक़े सां मां मैथ जा वीडियो तव्हां सां शेयर कंदुमि। ऐं हीउ वीडियो थोरो लॉन्ग थी वियो आहे, ऐं दोस्त जिन वटि नथो माना जेको आहे सो पहुची सघे लिंक, उहे ॿियनि दोस्तनि खे सिर्फ़ु लिखंदा Z2A अकेडमी, आख़िर में सिंधी लिखंदासीं, Z2A अकेडमी सिंधी, जीअं यूट्यूब ते सर्च कंदा अची वेंदी। ऐं क्लास हीअ 9th जी जेका मैथ आहे, इनशाला ॿियो जेको नेक्स्ट वीडियो हूंदो
उन में भी HCF लहंदासीं, पर कहिड़े तरीक़े सां वंड वसीले बाय डिवीजन मेथड। क्लियर आहे?